लाड़ जे खूबसूरत इलाइक़े जे नवकोट किले जे भर में मोराणे जे मोर सैयद राज़ी शाह घोट जो मेलो लगायो वियो। मेले में थरपारकर, मीरपुर ख़ास, बदीन ऐं उमरकोट मां पांधियड़ा पहुता। हिन मेले में औरतुनि जे वॾे अंग पहुची बासूं बासियूं। अज़ीम दरगाह आहे। दरगाह हिन ते कई माण्हू ईंदा वेंदा आहिनि। ज़ारत माण्हुनि जा बिल्कुलु कम सुठे नमूने सां थींदा आहिनि। दरगाह पोतल दरगाह आहे। ये अल्लाह जा वली आहिनि। असीं ख़ुशि थी वेंदा आहियूं। राज़ी शाह घोट जो मेलो हर साल माना सुठे नमूने सां तमामु बहितरीनु सुठे नमूने सां थींदो आहे। साईं तमामु बहितरीनु कंदो आहे। शाह बादशाह जो सालियानो मेलो आहे। हर मेले ते असां ईंदा आहियूं, साईं जी हाज़िरी भरींदा आहियूं। बिल्कुलु हिन साल फर्स्ट क्लास मेलो थियो आहे, जंहिंमें साईं सजाद जो वॾो कमाल आहे ऐं वॾो मेले जी महिनत कराई आहे। सभु ॻाल्हि में, सभु सोच में, पाणी में, हर शइ में फर्स्ट क्लास मेलो लॻो आहे। सब सही है, फर्स्ट क्लास। नगर बगर जाम है। मज़ीद हिन दरगाह ते कुछ कम जी ज़रूरत है, जो ग्राउंड वगैरह सही ना है। माण्हू तव्हां ॾिठा हूंदा त माण्हू ज़ाहिर जेके आयल आहिनि तमामु तंग पिया थियनि, परेशान पिया थियनि, छोकी ग्राउंड वगैरह हिते ना आहे, सिस्टम अहिड़ो सुकून वारो ना आहे हिते को। ऐं ज़ाहिर हर साल हिते अचनि था ऐं ॾाढो मेलो सुठो लॻे थो साईं जो। अलाह साईं तरफ़ां दुआ घुरनि था, अलाह साईं उनखे फ़ैज़ ॾिए थो, उनखे पंहिंजा बचड़ा औलाद घुरनि था माण्हू, उन्हनि खे अलाह साईं उन जॻह ते औलाद वग़ैरह ॾिए थो। सब निज़ाम मालिक जो है, लेकिन इन दरवेज़ जे मुहाबे उनके अल्लाह से ॾे थो औलाद वग़ैरह। हले पई लेडीज़ जो को मसलो कोने, असीं हिते वेठा आहियूं। साल आंदा आहियूं बस हर साल अचूं था। इंजा मुरीद आहियो? हां बस मुरीद है। किथां खां अचो था? असीं बदीन खां विया अचूं। हर साल मेले में अचो था? हां अल्हम्दुलिल्लाह सिक्योरिटी बिल्कुलु सख्त है, माशाल्लाह इंतजाम सुठा आहिनि। पुलिस भी है, वॾी नफ़री पुलिस भी मौजूद है असां वटि। जीअं वॾो अमन अमान लॻो, थोड़ा घणा मसला हूंदा हुया। हिन दफ़ो माशाल्लाह सिक्योरिटी जाम हली, को मसलो मसाइल कोन थियो। 300 रुपया किलो वो खपाई। 12-13 साल थी विया, हर साल ही थी। VIP सुठो आहे, परसा सुठो आहे। भाई बरसात ईंदी आहे त कारोबार सही थींदो आहे। हाणे बरसात न आई त कारोबार आवाम वॾी आई आहे, कारोबार घटि आहे। एंजॉय ॾाढो कयो आहे। महांगाई वॾी लॻी पई आहे, हर शइ भाई लॻी पई आहे ऐं मेले ते ॾाढो मज़ो लॻो आहे। बिल्कुल हालत ख़राब थी वियो। गरीब तो वैसे मरी गया, गरीब का तो हालत पूरी नहीं है। एक टाइम की रोटी है, एक दूसरे टाइम की रोटी नहीं है। मैं 40-50 साल से हैदराबाद रहता हूँ, मेले करता हूँ। मेरे हालात वो हो गए, मकान के किराए चढ़ गए, मैं परेशान हूँ, इतना परेशान, खुदकशी करने को दिल करता है। ऐसी हुकूमत है। लॉकडाउन लगाया पड़ा है, कारोबार है नहीं, बिल्कुल रुपए में 4 आने काम नहीं हुए। ऐसे जलील हो रहे हैं, आप बता नहीं सकते। रो भी सहे तो फिर क्या होगा, ना रो सकते ना हंस सकते। इतना परेशान है, बताने। बच्चे अब पढ़े हुए हैं, उनके फीसें चढ़े, मकान के किराए चढ़े पड़े। अभी आते थे रोजी होती, हैदराबाद से आया हूँ मैं, अभी कुछ भी रोजी नहीं है, किराए में पूरे हूँ। पहलो मेलो आहे, जेका मेला दरगाह बंद हुई पहिरीं अॻु में, हाणे खुली आहे। पहिरियों मेलो आहे, भलो थी वियो माशाल्लाह। मेले में लोक फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। इलाही काफ़ी टाइम खां पुरानी दरगाह है ऐं हिते हज़ारे अक़ीदतमंद हर साल हाज़िरी भरण ईंदा आहिनि। मोराणे जे मीर जी हिकिड़ी पंहिंजी शाइरी आहे त पतंग सदाई पाण खे तूं मच ॾिसी न मोट, अजो थींदई अलाह जो कलमो थींदई कोट, घिड़त थिए घोट रतल साण राज़ी शाह चए। अहिड़ा इलाही बैट त हिन बादशाह पाण ॻाया ऐं ॿुधायई ऐं हज़ारे अक़ीदतमंद हिन मेले ते हर साल ईंदा आहिनि। असीं बि जेको सो साईं जा मुरीद आहियूं, हर साल ईंदा आहियूं। परे परे खां काफ़ी ज़िलनि खां, रुगो थरपारकर ज़िलो न, पर हितां जीअं त थरपारकर ज़िलो आहे, मीरपुर ख़ासि, उमरकोट, बदीन, ठट्टू, पर परे परे खां पांधियड़ा कही ईंदा आहिनि ऐं हिते हज़ारनि माण्हुनि जूं उमेदूं जेके आहिनि से पूरियूं थींदियूं आहिनि। साईं हिकु वॾो शाइर बि हुयो ऐं साईं पंहिंजी शाइरी में पंहिंजे नाले खे राज़ी शाह रतल घोट सां बि पंहिंजा तख़लुस ॾिना। अॼु बि साईं जा हज़ारे मुरीद साईं खे राज़ी शाह घोट, मोराणे जो मीर ऐं रतल शाह राज़ी शाह जे नाले सां साईं खे तख़लुस ॾेई अॼु पुकारींदा आहिनि मुरीद। साईं जी दरगाह ते समय
अक़ीदतमंद जेके पूरी सिंध खां अचनि था। पंजाब मां बि असांजी जमायत ईंदी आहे, कुझु हिंदुस्तान मां बाड़मेल जोधपुर उतां खां बि असांजा मुरीद ईंदा आहिनि। हिन राति ते अची गॾु थियंदा आहिनि। सॼी राति असांजो ज़िक्र हलंदो आहे। असांजी जमायत जा आलिम हूंदा आहिनि। पोइ फजर जे टाइम असां दुआ घुरंदा आहियूं, जेको असांजा मुर्शिद साईं उन टाइम घुरंदा हुआ दुआ, त उहो अॼु ॾींहं ताईं असां निभाईंदा अचूं। थरपारकर में विया थरपारकर जे मुख़्तलिफ़ यूसुनि में असांजी जमायत बि आहे, पर वरी पाड़े जे हिसाब सां थर जो मेलो आहे, वॾी दरगाह आहे थर जा, ज़ाहिर अचनि था घुमण लाइ, ऐं मुरीद अक़ीदे वारा बि अचनि था, विज़िटर बि अचनि था। ॻाइण वॼाइण जे हवाले सां कुझु सालूं अॻु में इहो मौसीक़ी जो प्रोग्राम हुयो, पर पोइ असांजी जमायत जे हिसाब सां तक़रीबन 5 साल खां मूं इहो सिस्टम ख़तमु करे छॾियो आहे मौसीक़ी वारो। हिकिड़ी राति असांजी जेका उन में सिर्फ़ु ज़िक्र दुरूद पाक ऐं अलाह जी वाहिदानत हूंदी आहे, इहो महफ़िल मौसीक़ी जेको सो कोन हूंदी आहे, असां वॾो सिस्टम बंदि करे छॾियो आहे। मौत जे खूह, सर्कस, थिएटर ऐं झूले वारनि जे स्थलनि ते माण्हुनि जा अंबोह बीठल रहिया। नर्तकियुनि रक़्स करे माण्हुनि जे दिलनि खे मोहण सां गॾु संदन खीसा पिण साफ़ कया।